नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त भारत जे लोकसभा में अक्सरियत सां शोहरियत वारे तरमीम बिल मंज़ूर थियण बाद अॼु राज्यसभा में भी पेश कयो वियो। इन दौरान मुसलमान मुखालिफ़ तकरारी बिल ख़िलाफ़ जारी मुज़ाहिरे दौरान आसाम में फ़ौज खे तलब कयो वियो। ज़रीन मूजिब भारत जे घरू वज़ीर अमित शाह अॼु आला ऐवान राज्यसभा में साॻियो बिल पेश करे छॾियो ऐं बिल ते मेंबरनि पारां पुरजोश तकरीरनि जो सिलसिलो जारी है, जंहिंखां पोइ बिल ते राय शुमारी कई वई है। पर ॿिए पासे तकरारी बिल ख़िलाफ़ भारत में 2 ॾींहनि खां मुज़ाहिरे जो सिलसिलो जारी है। सभ खां वधीक मुज़ाहिरा रियासत आसाम में जारी आहिनि, जिथे शागिर्द रोड ते निकिरी आया आहिनि। मोदी सरकार जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई पई वञे। हलंदड़ सूरत हाल ऐं कशीदगी सबबि पुलिस शागिर्दनि मथां फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में कुझु शागिर्द ज़ख़्मी थिया आहिनि। उन खां अलावा फ़ौज खे घुरायो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।